पौधो वॾो नज़र न पियो अचे। ज़मीन ते निकिरी वियो आहे टारा। दुश्मनी लॻी पई आहे। तूं अदा खे अकेलो छॾियो छो? सौट ककर हुन सां गॾु आहे। हल त हुननि जे पोयां था हलूं। अधो ॻोठ खां ॿाहिरि आहे ऐं अधे चयो त ॻोठ खां परे कोन वेंदासीं। दुश्मन ॻोठ जे ॿाहिरियां लमारा ॾींदा था वठनि। असांखे ख़्यालु करणो पवंदो। तोखां ऐं मूंखां वधीक अदा पंहिंजो ख़्यालु पाण रखी सघे थो। तूं रुगो पंहिंजी होशियारी कर। तूं छा सम्झो आहे हर चकर मूंखे ई डोड़ाईंदा? कॾहिं त वारो तव्हांजो बि ईंदो। असांजो वारो आयो त मुंहुं ॾेई वठंदासीं। मुराद सुठी सलाह ॾे पियो। हे असांजो दुश्मन न आहे जो असांखे ग़लति सलाह ॾींदो। अमा जेकॾहिं पुलिस खे हथु ॾियणो आहे त मां ॾींदुसि। सोट वॾो आहे, सोट जो ॿार रहणु ज़रूरी आहे। हा मुराद, सोडल ऐं पीरल जो हथु ॾेई छॾिजांइ जेकॾहिं पुलिस जो ज़ोर वधी वञे त। चाचा, जेकॾहिं तव्हां सभु बि गिरफ़्तार थी वेंदो न, पोइ बि पुलिस जो ज़ोर टुटंदो कोन। पर जेकॾहिं मूं अकेले बि पुलिस खे हथु ॾिनो न त पुलिस जो ज़ोर टुटी वेंदो। राज़न वारा बि इहो ई चाहींदा त मुराद गिरफ़्तार थी वञे। पर हिन वक़्तु पुलिस जो को बि ज़ोर न आहे। थी सघे थो त शाहनवाज़ ख़ान राज़न मथां ठाह लाइ ज़ोर वधाए छॾियो हुजे। बाबा मीर शाहनवाज़ ख़ान खां वधीक कमीणो माण्हू ॿियो को बि न आहे। इहो ओचितो छापो हणाए असां सभिनी खे टंगराईंदा। जेकॾहिं सभु ख़बर बि अथई, पोइ मुंहिंजी ॻाल्हि खे मञी छो नथो? सोडल ज़िद छॾ ऐं मुराद जो चवणु वठ। मुराद वॾो आहे, हिन जो चयो वठणु तव्हांजो फर्ज़ु आहे। सोट असांखे किथे वञी रहणो आहे? जेकॾहिं ॾींहं जो निकिरंदासीं त सॼे राज खे ख़बर पइजी वेंदी। तंहिं करे राति जो निकिरी हलंदासीं। पोइ तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी त किथे था हलूं। ॻाल्हि ॿुध, सोमाणी वारी मानी खाई तयारु रहिजांइ। तूं मां ई पीरल हितां निकिरी हलंदासीं। सोडल पुट, कुझु अंदाज़ो अथई त मुराद तव्हांखे कंहिं वटि छॾींदो? ख़बर न आहे बाबा। सोट जा दोस्त तमामु घणा आहिनि, पर इहा ख़बर न आहे त इहो ॿार हाणे कहते थो रखे। सोट, तूं रुगो एतिरो ॿुधाए त मंसूर ख़ान सां छा करिणो आहे? पहिरियां इहो ॾिसूं था रईस शाहनवाज़ ख़ान मुराद जो बिलो करे थो या न। रईस शाहनवाज़ ख़ान जेकॾहिं मुराद खे घुराए करे असांजे क़दमनि ते झुकाए थो ऐं असांजी ॻाल्हियूं मञाए थो त पोइ मंसूर ख़ान जे बारे में सोचींदासीं। न त ॿिन्ही तरफ़नि खां असांखे दुश्मनी विहाइण जो को बि शौक़ु कोन्हे। मीर शाहनवाज़ ख़ान जी मंसूर सां कहिड़ी दुश्मनी आहे जो असांजे हथां हुनखे माराइण थो चाहे? मंसूर ख़ान जी वधंदड़ शोहरत ऐं इज़त रईस शाहनवाज़ ख़ान खां बर्दाश्त नथी थिए। उन खां पहिरियां जो रईस मंसूर ख़ान उन जे मथे जो सूर बणिजी वञे, इन्ही करे उन्ही खे ख़तमु करणु चाहे थो। बाबा साईं, हुन रसण लाइ छा हुकुम आहे? कुझु ॾींहंनि लाइ तव्हां वञी पंहिंजे कारोबार सां लॻो। पर बाबा साईं, मंसूर ख़ान जो छा करिणो आहे? मंसूर ख़ान जे किस्से खे फ़िलहालु साइड ते रखी छॾियो। ऐं हा, नई तव्हांखे मां सुञाणींदो आहियां ऐं नई तव्हां मंसूर खे जेको राज़ हुयो हुनखे दिलि में दफ़न करे छॾियो। ईअं न जो इहो राज़ तव्हांजे मौत जो कारण बणिजी वञे। सम्झी वियासीं बाबा साईं। ईअं सम्झो त राज़ दिलि में ई दफ़न थी वियो। बाबा साईं, जेकॾहिं ख़र्च लाइ कुझु पैसा मिली वञनि तव्हांजी महिरबानी थींदी बाबा। तव्हांजे अकाउंट में लख ॾेढ अची वेंदो ऐं पोइ तव्हां हुन में ख़र्च पको हलाइजो। ठीकु आहे बाबा साईं, वॾी महिरबानी। पुट मंसूर, तूं छा त सम्झी हिन क़ौम खे बेदार थियण में अञा घणो वक़्तु लॻंदो? तमामु सही। इन क़ौम जो हर हिकु फ़र्द बेदार आहे ऐं जेको कुझु बि ग़लति थिए थो न, हू सम्झे थो त हीउ ग़लति थिए थो। पोइ ही ख़ामोश छो आहिनि? ख़ामोश इन करे आहिनि अमा साइण त उन्हनि खे हिक ॿिए जे मथां भरोसो न आहे। हर हिकु माण्हू इहो ई सोचे थो जेकॾहिं मां ॿाहिरि निकितमि त मां अकेलो मारियो वेंदुसि ऐं मुंहिंजे पोयां, केरु आवाज़ उथारण वारो बि न हूंदो। इहा त हक़ीक़त आहे पुट।
जेकॾहिं न इहे न हुजे हा त हिन क़ौम जा दिलेर लीडर, दिलेर पुट ई गोलियुनि जे वर न चाढ़िया वञनि हा। अम्मा अम्मा मां इहो चाहियां थो त मां जेको शऊर मर्दनि में बेदार कयां थो न, उहा सुजागी तव्हां औरतुनि में बि आणियो। छो त मां चाहियां थो जेकी असां हक़ जी जंग जोटे रहिया आहियूं न, इनमें सिर्फ़ु मर्द न पर असांजूं दिलेर औरतूं असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए विढ़नि पंहिंजी हिन धरतीअ लाइ, पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे ईंदड़ नसलुनि लाइ ऐं उन तमामु मज़लूमनि लाइ जंहिंजा हक़ ग़ज़ब कया विया। पुट मंसूर, हिते हिकिड़ो तबिको आहे ग़रीब, जिन में हारी ऐं मज़दूर अचनि था, ऐं ॿियो तबिको जेको पढ़ियल लिखियल ऐं वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते आहे। उहो तबिको छो ख़ामोश आहे? छा उन तबिके खे इहो नज़र नथो अचे त असां सां ज़ुल्म थिए थो ऐं असांजे मुस्तक़बिल खे तारीख़ीअ में धिकियो पियो वञे? अमां सां हिन क़ौम खे टिनि तबिकनि में विरायो। पहिरियों तबिको जेको तमामु पावरफुल आहे, सॼे सिस्टम खे हलाए थो, ऐं ॿियो तबिको उहो पढ़ियल लिखियल आहे जेके सरकारी इदारनि में नंढियुनि वॾियुनि पोस्टुनि ते क़ाइमु आहिनि। उन्हनि खे बि बदमाशी करण जो फुल अख़्तियार ॾिनो वियो आहे त जीअं उहे इन सिस्टम सां टकराइनि न। ऐं टियों तबिको आहे ग़रीब तबिको, जेको सदाईं निपुड़ियो पियो वञे, ऐं असल ताक़तवर बि इहो ई तबिको आहे। पर इन तबिके पंहिंजी ताक़त खे अञा ताईं सुञातो न। जंहिं ॾींहुं बि इन्हनि पंहिंजी ताक़त खे सुञातो ऐं हिक ॿिए जे मथां भरोसो कयो न, पोइ हिकु मुठ थी जेकॾहिं निकिरी पिया न, हिते श्रीलंका खां बि वधीक कंहिं ख़तरनाक इनक़लाब ईंदो। ऐं पोइ हितां जी कारी रिठुनि जो उहो ॾींहुं आख़िरी। मंसूर जा माण्हू ख़तरनाक ॻाल्हियूं करनि पिया। हू सच त चवनि पिया, आख़िर असां केसीं ताईं ज़ालुनि जी कच्छुनि में वेठा हूंदासीं? हिकु न हिकिड़ी असांखे हक़ लाइ ॿाहिरि निकिरणो ई पवंदो। भली इहा ॻाल्हि कंदे त मुफ़्त में मारियो वेंदे। केरु मंसूर जो साथ ॾे या न ॾे, पर मां मंसूर जी शदान में ज़रूरु शामिल थींदुसि। सुधुर दोदा सुधुर, न त हितां खंभिजी वेंदे। हितां पहिरियां बि त केतिरा ई खंभिजी विया, कुझु लख ॾेई मोटी आया ऐं कुझु साइड थी वेही रहिया। जेके न चुकिया उहे मारिया विया। असांजे वॾे जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। यार वॾे जहिड़ा जवान वरी ॼमंदा? आमंद, अॼु मां कसम खणी थो चवां त न सिर्फ़ु मंसूर जो साथ ॾींदुसि, पर जॾहिं बि मंसूर मथां को ॾुखियो वक़्तु आयो न, उन मथां पहिरियां ई सिर मां क़ुर्बान कंदुसि। इहो दोदे जो तोसां वाइदो आहे। सुभाणे सिग गुराब खां पहिरें तोखे गुरार जे घर में छापो हणणो आहे। जंहिंजा FIR में नाला आहिनि सभिनी खे गिरफ़्तार कजो। जेकॾहिं उन्हनि मंझां को बि माण्हू न हुजे त एवज़े में को पोड़ो पको बि गिरफ़्तार कजो। ठीकु आहे सर, जेको अव्हां जो हुकुम। टके जी बि कंहिं सां रिआयत न थींदी। उन्हनि माण्हुनि त कानून खे मज़ाक़ बणाए छॾियो आहे। हाणे उन्हनि खे ख़बर पवंदी त कानून में केतिरी ताक़त आहे। सर पोइ राज़न वारनि खे बि गिरफ़्तार करणु खपे। उन्हनि मथां बि मुराद वारनि खून जो केस दाख़िल कयो हुयो। फ़िलहालु उन्हनि खे साइड ते रख, मुराद वारनि जो बिलो कर। ठीकु आहे, जेको आगे पड़े। सुठो, ये तो मंसूर खान जी औताक है। हाँ सोट, ही उन जी औताक आहे। तूं असांखे हिते छॾणु आयो आहे? सोट, हितां खां वधीक ॿी का महफ़ूज़ जॻह ई कान्हे का। पर सोट, मां त मंसूर खान सां मुंहवारी करे चुको आहियां ऐं मां हुन वटि पनाह करे बि कोन वठंदुसि। सोट, तूं रुगो ॿ ॾींहं मंसूर खान सां गॾु रहंदे न, त तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी त मंसूर खान केतिरो महान इंसान अने छॾी न पियो सघे। मुराद तां? हा असां। अचो मूंसां। अचो।
वालेकुम अस्सलाम। हैदर बाबा किथे आहे? बाबा अंदरि हूंदो। महिमान आया आहिनि, सॾे अचोसि। मोहब तूं महिमाननि खे वेहार, ऐं बाबा खे ॿुधाए थो अचां। बाबा फतार तव्हां सां मंसूर खान मिलियो तरह तो ख़ाली मोटी आयो। बाबा जीअ में जायूं नहीं जीअ में। बाबा मां त मंसूर खान जो पक्को शिदाई थी आहियां, पक्को शिदाई। मंसूर खान जे नाले ते पंहिंजी जान बि कुर्बान करे छॾींदुसि। अदा हींअर त तूं वॾा डाड़ तो हणी, जंहिंमहिल उते लठ लॻी न त ॻोल्हियो बि हथ न थींदे। पुट मां बि इहो ई ॿुधंदो पिया अचां त मंसूर खान तमामु सुठो माण्हू आहे, पर उन जा इरादा ख़तरनाक आहिनि। बाबा हू ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि थो करे, छा इहे इरादा ख़तरनाक आहिनि? हा पुट मां सही थो चवां, जंहिं चइबे असांजे हक़नि जी हिते ॻाल्हि कई उहो मारियो वियो। उहो हुन करे जो असां हुनखे मुसीबत वक़्तु अकेलो छॾे ॾींदा आहियूं, पर हिन चकर ईअं न थींदो। बाबा असां मंसूर खान जे हर सॾ ते तयारु हूंदासीं। पुट हिते किरोड़नि जी आबादी आहे, हक़ सच जे लाइ 2, 3, 100 या 1000 माण्हू निकिता, उहे पंहिंजे लीडर जो बचाव नथा करे सघनि। जेसीं ताईं पूरो समुंड नथो उथलजे तेसीं ताईं असांखे असांजा हक़ मिलनि नामुमकिन आहिनि। बाबा हिकु ॾींहुं तूं ॾिसंदे पूरो समुंड पलटबो, रोड रस्ता बस्तियूं आहिनि, रुगो माण्हू ई माण्हू हूंदा। अदा अहिड़ो ॾींहुं अलाह करे अचे, बाक़ी मूंखे नथो लॻे। अदी तूं दिलि सां दुआ कर, अहिड़ो ॾींहुं ज़रूरु ईंदो। अहिड़ा इनकलाब सुलझन क़ौमनि में ईंदा आहिनि, असां अञा वॾेरनि जी चमचागिरी में पूरा आहियूं। वालेकुम सलाम बाबर। मुराद तूं मूंखां वॾो आहीं, तूं मूंसां ईअं मिलंदो आहीं न त मां शर्मसार थींदो आहियां। यार ईअं मूंसां न मिलंदो कर। बाबल साईं, माण्हू उमिरि सां न पर किरदार सां वॾो थींदो आहे। असां त उहे बदनसीब आहियूं जेके पंहिंजे हथनि सां पाण पंहिंजनि जो रत पिया था वहाइनि, ऐं तव्हां उहे आहियो जेके पंहिंजी क़ौम खे जाॻाइण लाइ ॾींहुं राति जाखोड़ींदा था वधो। मां इनखे इबादत ऐं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदो आहियां। इन अठीले नौजवान खे बि वठी आयो आहीं छा? जी बाबा। मंसूर खान उन वक़्तु अहिड़ो हुयो जो मां पंहिंजा होश विञाए चुको हुयसि ऐं जज़्बातीअ विकिरे में लुड़ी वियो हुअसि। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो जज़्बात ऐं जनून अचणु घुरिजे, पर इहे जज़्बात पंहिंजी क़ौम लाइ करणु घुरिजनि। ऐं इहो जज़्बात त तूं पंहिंजी ज़ात मथां ज़ाया पियो करीं। ख़ैर वक़्तु अचण सां तूं इहा ॻाल्हि सम्झी वेंदे। वियो बाबा वियो। हैदर मुराद वारनि लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु कर। वियो इधर रुगो चांहि पीअंदासीं। जी बाबा चांहि कराए बहुत। पुट जेकॾहिं तुंहिंजो सौट हिन वक़्तु शादीअ लाइ ज़िद करे त उनखे ज़िद तां लाहिण तुंहिंजो कमु आहे, छो त तुंहिंजी भेण हिन वक़्तु शादी करणु नथी चाहे। ॾिस भेण, मां तुंहिंजी भलाईअ में आहियां। जेकॾहिं तूं सौट मिठण सां शादी कई न त घर जो घर में हूंदी। इहा ॻाल्हि मां छोरी यमानस खे सम्झाए थकी पियो आहियां, पर हिननि जे दिमाग़ में वेहे ई नथी। बाबा मां हिन ॻाल्हि खां इनकार त नाहे कयो त मां मिठण सां शादी नथी करणु चाहियां। जेकॾहिं तूं राज़ी आहीं, शादी अॼु कयूं या साल खां पोइ, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? मुआ शिरड़ी, जेकॾहिं छोकिरी साल घर में वेहे थी त तो मथां कहिड़ो भार आहे? असां मथां भार न आहे मां। वक़्तु फिरंदे देरि न लॻंदी, हादसा पुछी कोन ईंदा आहिनि। जेकॾहिं ॿीहर अधीअ खे खून बाह में ॾिनो वियो न त पोइ छा कंदी आहे मां? अदा जेको नसीब में लिखियलु हूंदो उहो ई थींदो। तूं मुंहिंजे नसीब खे मटाए त नथो सघी, इन करे हिन वक़्तु मूंखे आज़ादु छॾियो त कुझु ॾींहं त ज़िंदगी जा मां सुकून सां गुज़ारियां। शादी खां पोइ तोखे कहिड़ी फाई ईंदी? शादीअ खां पोइ जेको तो अम्मा लाइ बाहि बारी आहे न, त मिठण बि मुंहिंजे लाइ इहा ई बाहि बारींदो। ठीकु आहे, मां माने लाइ ॿारनि वारियो आहे न, हाणे मां ॿी थो शादी कयां। मुंहिंजी भेण, जेकॾहिं मिठण तोखे छिड़ब बि ॾिनी न त हुनजी ज़ुबान मां कटे छॾींदुसि।
हिन ॻाल्हि जो तूं को बि ख़ौफ़ न कर मुंहिंजी भेण। मौज जी ज़िंदगीअ में तूं ॾुख ॾिसंदीअ कि नामुमकिन आहे। बाबल साईं, जेसि ताईं पुलिस जो ज़ोर नथो टुटे, मां तव्हां वटि ही ॿई हमरा छॾियूं थो वञा। इन्हनि जी पारत हुजेव ऐं हिननि जो ख़्यालु रखिजो। मुराद, यार तव्हां आख़िर केसि ताईं हिकु ॿिए जो रतो हणाईंदो? पाण में ठा छो नथा कयो? मंसूरगान ठा कयोसीं ऐं उनजो नतीजो बि ॾिसी चुका आहियूं। इहो ठा न हो, पर मीर शाहनवाज़ ख़ान जी तरफ़ खां तव्हां सां थियल धोखो हो। पर जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान चाहे हा त इन ठा ते अमल दरामद कराए सघे। छा इहे राज़न ख़ान वारा मीर शाहनवाज़ ख़ान खां वधीक ताक़तवर आहिनि छा, जो उनजे फ़ैसिले जी भञकड़ी कनि? मां रेस जे सभिनी चालाकियुनि खां वाक़ुफ़ आहियां। उहो असां सां कंहिं वक़्तु बि धोखो करे सघे थो। उन जे करे मां पंहिंजा हमरा तव्हां वटि छॾणु आयो आहियां। के ॿई महफ़ूज़ आहिनि, हिननि जे वार खे बि तो कोरींदो। तूं वञ ऐं वञी पंहिंजा मसइला हल कर। पर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़रूरत पई न मुरादा, त मां हर क़दम ते तव्हांजो साथ ॾींदुसि। पर इहा ॻाल्हि यादि रखिजो त मां तव्हांजो साथ उन क़दम खणण ते ॾींदुसि जेको तव्हां क़ौम लाइ खणंदो। ईअं न जो तव्हां पंहिंजा ज़ाती मसइला ऐं दुश्मनी निभायो, उन जो साथ मां कॾहिं कोन ॾींदुसि। मां वरी बि तव्हां मथां इहो ई ज़ोर रखंदुसि त ठाह कयो, ऐं ठाह करण लाइ मां तव्हांजी पूरी पूरी मदद कंदुसि। बाबल साईं, जॾहिं वक़्तु आयो ऐं ठाह जो सोचियोसीं न, त हिन चकर अॻियां तव्हांखे ई कंदासीं। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। मुराद, जेकॾहिं चाहीं त मां हैदर खे चवां तोखे गाॾी ते छॾे अचे। न बाबल, मां पंहिंजे क़दमनि जा निशान छॾणु नथो चाहियां। मां पाण ई निकिरींदुसि, बसि दुआ कजो। चओ। कमदार न्यापो कयो त मां अचां थो। अलाए छो देरि कई अथई? इन्हनि भागे जो असां में वरी कहिड़ो कमु पियो आहे? आस्ते अचे पियो। मूं सभु कुझु ॿुधी वरितो आहे। हाणे आस्ते ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो? ॿियो वरी ख़ैरु आहे न? छा ॿुधो अथई? इहो ई त तव्हां मुंहिंजी पुठी पोयां मूंखे गारियूं था ॾियो। ऑर्डर पंहिंजे भाउ जी सफ़ाई कंदो आहे, तोखे गारियूं नथो ॾे। कॾहिं कॾहिं कंहिं ॿिए मथां वात जी सफ़ाई कंदा कयो, मूं ठीकु कोन्हे कयो। तूं छॾ हिननि खे। इहो ॿुधाए त कीअं पंधु पियो आहीं? रेस मोकिलियो आहे, चए थो त सुबुह जो सिज उभरण खां पहिरीं मुराद वारनि जे मथां पुलिस जो छापो लॻंदो। पोइ असां छा कयूं? तव्हां मूंखे मोचड़ाणो। तव्हां कहिड़ियूं निमाज़ूं कहिड़ा रोज़ा रखंदा आहियो? तव्हांखे ॻूठ जे ॿाहिरां बीहणो पवंदो। जेको पुलिस खां भॼी ॿाहिरि निकिरंदो न, तव्हां खां कोन भॼंदो। ईअं ई कंदासीं मोलू। उन्हनि जी भॼण वारी वाट ते असां कोरकियूं कढी छॾींदासीं। जेको बि पुलिस खां ॻोठ मां भॼंदो, उहो उन कोरकी में फाथंदो में। कोरको वञी हलजो, पर मूंखे ॿुधाइजो ईअं न मां टिंग पियो हुजां। सूबेदार, तव्हां असांजा मुहाफ़िज़ आहियो, पर तव्हांजे इन्हनि किरियल आदतुनि जे करे अॼु बच्चो तव्हां खां नफ़रत थो करे। बंदि कर पंहिंजी तकरीर, हल मुंहिंजे अॻियां। सूबेदार, हथ कढ। मां चवां थो हथ कढ। सिर्फ़ इहो ॿुधाए त सोढल किथे आहे? सोढल। सूबेदार,
जॾहिं मां हलां थो त पोइ सोढल जी कहिड़ी ज़रूरत आहे? सरे इन पोड़नि जो छा करणो आहे? इन्हनि खे बि वठी हलो, दहशतगर्दी केस में चैलान कंदासूं। हितां जा सभ खां वॾा दहशतगर्द तव्हां आहियो सूबेदार। बकवास बंदि कर सूबेदार। ओतिरो ज़ुल्म कर जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघी। मंसूर खान सच चवंदो आहे, असां पंहिंजे ज़ाती दुश्मननि में उलझियल ज़रूर आहियूं, पर असांजा वॾे में वॾा दुश्मन तव्हां आहियो, तव्हां। वठी हलो इन्हनि खे थाणे ते ख़बर पवंदी त केरु कंहिंजो दुश्मन आहे। सोटे लॻे थो त इन्हनि सभिनी खे पुलिस ॿुआरी ॾेई खणी वई। असांखे बि वापसि हलणु खपंदो आहे। वापसि हलो। हिते ई बीह रहो राज़न, छो त तो जहिड़े ज़ालिम खे हिन ॻोठ में अचण जी का बि इजाज़त कोन्हे। मां हिन ॻोठ में कदम रखंदुसि। ही ॻोठ तुंहिंजी का ज़ाती जागीर न आहे। हा, हीअ मुंहिंजी जागीर आहे, मुंहिंजो ई ॻोठ आहे। ऐं जंहिं ॾींहुं बि तो जहिड़े ज़ालिम जा मुंहिंजे ॻोठ में कदम पिया न, त मां तुंहिंजो इहे टंगूं कपे तोखे आवाज़ करे हिक जाइ ते विहारे छॾींदोसांइ। सौट अॼु वापसि नथा हलूं। अॼु असां मुराद जे ॻोठ जी घिटी घिटी घुमंदासीं। मां बि त ॾिसां त मुराद खां पोइ इन्ही ॻोठ में कहिड़ो मोतबर आहे जेको असांखे रोके थो। अचो मूंसां। असां सां त ज़ुल्म थियो आहे मरियम, सॼो घर ख़ाली करे विया असांजो ज़ालिम। अदीन मुराद खे पहिरियां ई ख़बर हुई हिन जी। इहा ख़बर पीरियल ऐं सोडल ताईं असां कीअं पुॼायूं? कीअं ख़बर पए त हू किथे आहिनि? भला मुराद मरियम तोखे कुझु ॿुधाए न वियो आहे? इहो बि बंदोबस्तु मुराद करे छॾियो हूंदो। सोडल वारनि खे ख़बर पइजी वई हूंदी। जेकॾहिं पीरियल ऐं सोडल हिते अकेला आया न त दुश्मन उन्हनि जी ताड़ में हूंदा। तो जीअं मां बि ख़ौफ़ में वकोड़ियल आहियां। मालिक भलाई कंदो अदी। असां त दुआ ई घुरी सघूं था, ॿियो छा था करे सघूं? अदी मालिक असां मथां ज़रूरु महिरबानी कंदो, तूं परेशान न थी। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।